अवां ॾिसी रहिया आहियो सन टीवी न्यूज़। गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल ॻोठ शेर खान लुंड में इम्तिहान खां पहिरिएं क्लास जे ॿारनि खां वठी 5 क्लास जे ॿारनि ताईं क्लासनि में पोज़ीशनूं माणींदड़ शागिर्दनि खे प्राइज़ ॾिना विया ऐं पुण कोरस विरहाया विया। प्रोग्राम जी शुरूआति तिलावत कलाम पाक सां कई वई। उन बाद शागिर्दनि में इनाम ऐं कोरस ॾिना विया। ॻोठ जे मौज़ूज़नि में रईस इमदाद लुंड, सलीम लुंड, मलक हुसैन लुंड, मुश्ताक अहमद लुंड ॿारनि खे इनामनि सां गॾोगॾु किताब ॾिना। आख़िर में स्कूल जे फीमेल टीचर ऐं मौज़ूज़ीन शागिर्दनि खे तइलीम जे हवाले सां रोशनास करायो। ॾिसंदा रहो सन टीवी नेटवर्क। ये वॾी ॻाल्हि त हर स्टूडेंट जी तबियत ऐं आदतां ॿुधाईंदी हुई। उन का मक़सदु इहो आहे त माना हिकु दिलचस्पी आहे। हर ॿार को पढ़ाईंदी बि आहे ऐं उनजी हैबिट बि ॼाणंदी आहे। हर शइ जी उनजी गवाही ॿुधंदी आहे। किथां मिलंदी पई आहे उहो छोकिरा मञंदा पिया बाक़ी हे गुजिया हे खाना मञंदा। तो उनके लाइ असांखे महिनत करणु खपे। अॼोका जेको असांजा प्रोग्राम आहे जो जेके शीट चाव अथनि, जेके किताब चाव अथनि, उहे ॿुधाए काम चाव अथनि जेके ख़ाली वेठनि उन्हनि जो माइट कनि। ऐं अॼुकल्ह तइलीम का जेको असांजा रुझान पिया मां चवंदानी इहे हाज़िरी घणी क्यों हाज़िरी घणी का बिल्कुलु असांखे सिर्फ़ु बेनज़ीर वारे पैसे पर अपनी मेहनत कर अॻिते वधो। तो मेरी लिए तो सही घर के बाद हमें चाहिए या थोड़ी मेहनत करना भी करना चाहिए जो आज भी या मेहनत नहीं करे सो नया सभी घर इज्जत होसी माशाल्लाह दिसो अदीवानु तौले के दी मेहनत जो कन हां अज जिनन ब पोजीशन पाजी माणिया माशाल्लाह हर मानव किताब है हर बार किताब है कपाए जेके बिया आहिनि अचनि बि कोन था। हाणे ॾिसो इन ही इनाम तव्हांखे ॾिना विया आहिनि जेके पढ़ाई नथा कनि त पंहिंजो हौसलो बुलंद कनि ऐं हिननि खे ॾिसी पंहिंजी रीस कयो त अॻिए साल वरी तव्हांखे साॻी कप इनाम इन खां वधीक मिलंदा। महिरबानी।